अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल तव्हांजा? ठीकु आहियो? मज़े में जोड़। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे अली रोशन शेख ऐं मां पंहिंजो थिएटर ड्रामा राइटर बि आहियां ऐं शार्ट स्टोरीज़ राइटर बि आहियां ऐं शाइर बि आहियां। इहा मुंहिंजी नंढी हिकिड़ी सुञाणप आहे ऐं ड्रामे जी फील्ड में, थिएटर जी फील्ड में जेतिरी महिनत कई आहे त अलाह जा लख एहसाननि मालिक साईं आहे लतीफ़ एवॉर्ड जहिड़े हिकिड़े वॾे एवॉर्ड सां नवाज़ियो आहे इन ड्रामा फील्ड में कमु करण जे हवाले सां। हूअं बि सिंध खां ॿाहिरि बि थिएटर जे हवाले सां पंहिंजो कमु कयो आहे। तक़रीबन 30-35 ड्रामा जेके आहिनि मां डायरेक्ट करे चुको आहियां ऐं तक़रीबन 20-25 थिएटर प्लेस मां लिखी चुको आहियां। मुख़्तलिफ़ चैनल ते सीरियल्स बि लिखी चुको आहियां, खोड़ सारियूं जेके सिंधी चैनलनि ते हलियूं आहिनि ऐं पंहिंजो शार्ट स्टोरीज़ बि छपियूं आहिनि ऐं पोइट्री बि छपी आहे ऐं मुंहिंजी पोइट्री जो हिकिड़ो किताबु उहो पंहिंजो तयारु हेठि आहे। दोस्तों, जीअं त जावेद अहमद साहब जो ही चैनल आहे, सभ खां पहिरीं त मां गुज़ारिश कंदुमि त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो वीडियोज़ खे ऐं शेयर बि कयो, छो त ही जावेद अहमद इंतिहाई संजीदा माण्हू आहे। हीउ जेको न चैनल स्टार्ट कयो आहे त मसइलो ई मसइले जो हल आहे। हिकिड़ो नओं मौज़ू आहे ॾाढो। इन में तव्हां मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा इंटरव्यू ॾिसंदा, उन्हनि जा व्लॉग्स ॾिसंदा, उन्हनि जी ज़िंदगीअ जूं कहाणियूं ॾिसंदा। अॼु मां नाचीज़ वटि पहुतो आहियां, मां तव्हांखे पंहिंजो ॿारोतण बचपन जे हवाले सां जेके ॻाल्हियूं आहिनि उहे शेयर कंदुसि कुझु ऐं हिन मंज़िल ताईं पहुचंदे जेको रस्तो, जेका राह आहे जितां सफ़र करे हिते पहुतासीं, उहो सभु अवां यादि रखिबो। दोस्तों, बचपन ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे ऐं माण्हू हमेशह चाहींदो आहे त जेकर उहे ॾींहं वरी वापसि अचनि, छो त उहे ईअं गुज़री वेंदा आहिनि, ख़बर ई न पवंदी आहे ऐं एॾा ख़ूबसूरत ॾींहं हुआ, ज़बरदस्त। जुस्तजू बि जाम सारी करणी पई उन में, छो त मुंहिंजो ॻोठु आहे लाड़काणे लॻी भेॾा। असुल मां उतां जो रहाकू आहियां। मुंहिंजो वाल साहब हारी हो ऐं मज़दूर माण्हू ऐं महिनत करे पोइ जेतिरो थी सघियो पूरो करे ऐं गुज़र सफ़र कंदो हो। ऐं असांजा ॻोठ ने भेॾा, मसूअब ऐं फुल, उन्हनि मां हिकु दुको मां हूंदो नौजवान। उन वक़्तु असांजी माना मां जी पैदाइश थी 1972 में। जेको शेख कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदड़ हुजे ऐं जेको पढ़ियो हुजे, छो त ॿाहिराड़ी मज़दूरीअ जे पेशे सां, हारपे जे पेशे सां लाॻापियल हुआसीं, असांजा वॾड़ा लाॻापियल हुआ। त विरसे में तव्हांखे ख़बर आहे त औलाद खे बि वॾड़नि जो ई पेशो मिलंदो आहे। पर शुरूआत में मां जॾहिं माल चाढ़णु वेंदो हुउसि या कमकार ते वेंदो हुउसि त मुंहिंजे दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश पैदा थी त मां जेकर पढ़ां। स्कूल त हुयो ॻोठ में। पोइ मां कम तां निकिरी पंहिंजे मामो मुंहिंजो शहर में रहंदो, उन वटि आयुसि। चयोमांसि मामा मां पढ़णु थो चाहियां, मूंखे पंहिंजो स्लेट बि वठी ॾे, मूंखे पटी बि वठी ॾे। पोइ उन स्लेट ऐं पटी वठी ॾिनी। स्कूल में वञी मां दाख़िला वरिती। बाबा वारनि खे मां ॿुधायो ई न। पोइ 3-4 ॾींहंनि खां पोइ सुबुह जो सवेर जो निकिरी पियो आहियां त बाबा पुछो। मां चयो बाबा मां पढ़णु थो चाहियां। ईअं मुंहिंजी पढ़ाई जी शुरूआति थी ऐं उतां ई प्राइमरी पास कईसीं भेॾनि मां ऐं पोइ वधीक मां पढ़ण जे लाइ शेख ज़ैद हाई स्कूल में एडमिशन अची वरिती। ऐं मुंहिंजो ॻोठु ऐं शेख ज़ैद हाई स्कूल कोई मुंहिंजे ख़्याल में 6-7 किलोमीटर थींदा हुआ। सुबुह जो पंधु ईंदा हुआसीं, शाम जो पंधु वेंदा हुआसीं। इंसान में जेका पंहिंजे अंदर में जुस्तजू आहे न, उहा जेसीं ताईं हिते ॿूटो नथो ॿरे, हिते उहा चणग नथी ॿरे, तेसीं ताईं माण्हू जेका सोच आहे, जेका मंज़िल आहे, उसी ताईं नथो पहुची सघे। इहा जेका इल्म जे लाइ जेको इश्क़ु हुयो, तइलीम जे लाइ जेका मोहबत हुई, उन पोइ इहे पंधु बि कंदा हुआसीं। 5-6 किलोमीटर ईंदा हुआसीं, वरी वापसि वेंदा हुआसीं मंझंदि जो। ऐं यकीन कयो त कॾहिं कॾहिं खोड़ दफ़ा ईअं थींदो, मां सुबुह जो पाण वटि माल ढगो जेको हूंदो उनजो गाहु पठो करे पोइ स्कूल ईंदो हुउसि, मोटी वञी वरी किताब खणी वरी बि माल चाढ़णु वेंदो हुउसि। इहा वांकाए वारनि ॾींहंनि में
असांजे ॻोठ में स्कूलनि जा पंहिंजो ज़ैतून जा बाग़ थींदा आहिनि, उन ते बीहबो, माना जुस्तजू उहा बि जारी रखी, गुरबत हुई उन हवाले सां। बहरहाल इहे सिलसिला हलंदा रहिया। पोइ 1991 में हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो थियो मूंसां जेको जंहिं मुंहिंजी ज़िंदगी ते वॾा असर छॾिया। ऐं पहिरियों दफ़ो मां हीअं सोशल मीडिया ते उहो वाक़ियो शेयर थो कयां छो त ॻाल्हि इहा आहे, मौज़ू इहो आहे त मसइलो ई मसइले जो हल आहे। वाक़ियो इहो थियो त मुंहिंजे घर ते धाड़ेलनि अटैक कयो ऐं उन में मुंहिंजा 6 घर जा भाती जेके शहीद थी विया। मुंहिंजो माउ, मुंहिंजो पीउ, ॿ नंढड़ा भाइर, ॾाॾी, मुंहिंजे पीउ जी पुफी, उहे शहीद थी विया। 2 भाइर आज असां, हिकिड़ो लखमी थी पियो नंढो भाउ, हिकिड़ो मां, उहे बचियासीं। 3 भेनरूं हुयूं, उहे बचियूं। 91 में इहो सेप्टेंबर महीनो। मां उन टाइम मैट्रिक माना 90 में ॾिनी। उन वक़्तु इहो तमामु वॾो वाक़ियो हो, जंहिंजा पंहिंजो न्यूज़ ते सिंध असेंबली में बि पंहिंजो आवाज़ु उथारे वियो हिन वाक़िए जे लाइ। उन टाइम इहो वॾो त कंहिं हिकु घर मां 6 भाती जेके आहिनि उहे शहीद थी वञनि, धाड़ेल अटैक करे सो उन मां सर्वाइव करणु हिकु माण्हू जे लाइ इंतिहाई ॾुखियो मसइलो मुंहिंजे लाइ। त उन मां निकिरी अचिजे। मां 2-3 महीननि खां पोइ ॾाढी माना ख़राबु कंडीशन हुई, पर जीअं त इंसान खे जॾहिं अॻिते वधिणो हूंदो आहे त पोइ कुझु शयुनि खे छॾिणो पवंदो आहे पुठिते। जेको मसइलो हूंदो आहे उन मसइले जो हल तलाश कबो आहे। ऐं मां पुलिस डिपार्टमेंट में भर्ती थियुसि एज़ अ कांस्टेबल। ऐं उन खां पोइ पुलिस ट्रेनिंग स्कूल में हिन वक़्तु जिते वेठा आहियूं असांजो वीडियो भरिजे पियो, उते ई ट्रेनिंग लाइ पहुतुसि मां। ऐं यकीन कयो त उहे अहिड़ा ॾींहं हुआ जॾहिं मां ट्रेनिंग में हूंदो हुउमि। ॾिसो था, असां जीअं समाज में रहूं था, उन समाज में जेकॾहिं कंहिंसां को अहिड़ो वाक़ियो थी थो वञे त पोइ चवंदा आहिनि, यार तूं विढ़े छो नथो, यार तूं पलान छो नथो वठे पंहिंजे वालदेन जो, यार तूं भाउ जो या न पंहिंजो पलान छो नथो करे। इहे बि ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलनि पियूं कननि में। के पिया चवनि, यार लूसी थी वियो, वञी चुप करे वेही रहियो आहे। के कीअं पिया चवनि, के कीअं पिया चवनि। ऐं मुंहिंजी जेका कंडीशन हुई उन वक़्तु जंहिंमां मां गुज़रां पियो, पीड़ा, उहा सिर्फ़ु मूंखे ख़बर त माण्हुनि जूं ॻाल्हियूं कीअं पियूं मुंहिंजे मथां असरु कनि, मां कीअं पियो गुज़ारियां। बहरहाल पोइ सुठा जेके उन टाइम 4 दोस्त ठाहिया, या जेके सुठी राह ॿुधाइण वारा 4 माण्हू मिलिया, उन्हनि इहो चयो, बाबा तूं सब्र मां कमु वठि, अलाह ते रखी वे, ऐं बुराई जो बदिलो बुराई सां मसइलो हल कोन थींदो आहे। जेकॾहिं तूं बि उथी जिन तोसां कयो आहे उन्हनि वारी विख खणंदे, पोइ त तूं या त जेल में पइजी वेंदे या मारिजी वेंदे। बहितर रस्तो इहो आहे, इहो जेको मसइलो आहे इन मां हल जो बहितर रस्तो इहो आहे त तूं अलाह ते रखी माठ करे ऐं क़ानूनी जेको रस्तो आहे उहो अख़्तियार करे वे। पर इहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में वेठी। पोइ मां पंहिंजी नौकिरी खे टाइम ॾिनो ऐं मां किताबनि में पनाह वरिती, स्टोरीज़ पढ़णु लॻुसि, शाइरीअ जा किताब पढ़णु लॻुसि, ऐं पंहिंजे उन ज़हन खे जेको आहे उहो कोशिशि कई इन्हनि मसइलनि खां डाइवर्ट करण जी। इल्म में पनाह वरिती ऐं उन इल्म मूंखे सहारो ॾिनो, पोइट्रीअ मूंखे सहारो ॾिनो, कहाणियुनि मूंखे सहारो ॾिनो, ऐं लिखण जी जुस्तजू जागी। त मां पंहिंजो जेको हीउ दर्द आहे, इहो जेका तकलीफ़ आहे, इहा पोइट्रीअ जे ज़रिए बयानु कयां, कहाणियुनि जे ज़रिए बयानु कयां, ड्रामनि जे ज़रिए बयानु कयां। पोइ मां पंहिंजी इहा जेका तकलीफ़ हुई, इहा जेका पीड़ा हुई, उहा इन पोइट्रीअ में लिखणु लॻुसि। ऐं उतां मूंखे आथत मिली, रस्तो मिलियो, सुञाणप मिली। ऐं हिन वक़्तु अलाह जी महिरबानी सां
हर चैनल ते सिंधी चैनल ते मुंहिंजो ड्रामो हली चुको आहे ऐं पूरी सुन में थिएटर प्लेस करे चुको आहियां। सो असुल ॻाल्हि वरी उन ते था अचूं त मसइले जो हल ईअं ई आहे त ॾिसो असांखे असांजो दीन इहो ई सेखारे थो त जॾहिं तव्हांजूं सभु राहूं बंदि थी वञनि, चारई वाटूं बंदि थी वञनि, पोइ बि हिकिड़ी वाट खुलियल रहंदी आहे इंसान जे लाइ। उहा आहे उन हस्तीअ जे आॾो झुकण जी, उन हस्तीअ खे ॿाॾाइण जी, उन हस्तीअ खां पंहिंजो हल जे तरफ़ जेको आहे सो दुआऊं घुरण जी, जेको पूरी काइनात जो मालिक आहे। ऐं माण्हू हमेशह पॉज़िटिव सोच रखी ज़हन में जेकॾहिं पंहिंजी मंज़िल तरफ़ वधंदो ऐं नेगेटिविटीअ खे ज़हन मां कढंदो त पोइ भेटाई साहिब जे इन्हनि सुठनि वांगुरु मंज़िल ताईं माण्हू पहुचंदो त मुहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन तंहिंजो सराफ़ नण तोरियो अघायो। ऐं पोइ यकीनन इहो अमल थिए थो त नेगेटिविटी ऐं ग़लति जेके सोचूं आहिनि ज़हन में उहे कढी करे इंसान जॾहिं पॉज़िटिव सोच रखे थो त पोइ मंज़िलूं मिलनि थियूं माण्हुनि खे। बहरहाल जावेद साहब खे वरी बि जसो आहे त उन ई मसइले जो हल जेको आहे सो चैनल पंहिंजो जो बुनियादु रखियो आहे ऐं यकीन कयो त उन सां माण्हू सां जेके माज़ीअ में वाक़िया पेश आया आहिनि, जेकॾहिं उन्हनि मसइलनि मां माण्हू कीअं निकितो ऐं उहे जेकॾहिं अव्हां जे आॾो हिन चैनल जे वुसत सां पहुचंदा त अव्हां जे दिलनि ते जेको भार हूंदो, जेका तकलीफ़ हूंदी, उहा अव्हां खे बि हिकिड़ी राह मिलंदी त कहिड़ो माण्हू कहिड़नि मसइलनि सां मुंहुं ॾेई ऐं इन मसइलनि खां निकिरी ऐं सिधी राह ते पहुतो। इहे सभु शयूं अव्हां खे हिन चैनल जे ज़रिए ॾिसण लाइ मिलंदियूं। ऐं मूंखे बि मुंहिंजे दिलि जी इहा ॻाल्हि करण जे हवाले सां जेको जावेद भाउ मौक़ो ॾिनो, उन जा लख लाइक़ कुर्ब। सो इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए मौज़ूअ ते हिन चैनल ते वरी गॾिबासीं ऐं वरी अव्हां सां कचहरी कबी। जेको नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि हुई जेका हिकिड़ा मसइलो हुयो जेको मूंसां बचपन में थियो ऐं उन मसइले उन पीड़ा मां केॾे तकलीफ़ मां गुज़रियो साईं, कीअं निकितुसि, इहो मूं अव्हां दोस्तनि जे आॾो रखियो। दोस्तो, जीअं त पंहिंजो जावेद भाउ फरमाइश कई आहे मुंहिंजे कंहिं गज़ल जूं चंद सिटुनि जे लाइ, त उहे अव्हां जे आॾो रखिजनि थियूं। गज़ल आहे मुंहिंजो, उन जूं चंद सिटूं त ॻोठाणो मां शहर में ग़ाइब, ॻोठाणो मां शहर में ग़ाइब, थी वियो हां लश्कर में ग़ाइब, बाहूं तो लाइ पंहिंजूं खोलियूं, कर प्यारा भाकुर में ग़ाइब, ऐं हर भेरे सां मुंहिंजूं मिंथूं तुंहिंजे हिन कर में ग़ाइब, ऐं बीठो हां मां यार घिटीअ में, बीठो हां मां यार घिटीअ में, नज़रूं तुंहिंजे दर में ग़ाइब, ऐं महफ़िल मां दिलि चोरी थी वई, महफ़िल मां दिलि चोरी थी वई, का त करे वई वर में ग़ाइब, ऐं अॻ में चोर परे वेंदा हुआ, अॻ में चोर परे वेंदा हुआ, हाणे थियनि था तर में ग़ाइब, ऐं ॿारनि वण में पींग ॿधी आहे। बचपन जी यादि जे हवाले सां ॿारनि वण में पींग ॿधी आहे, थी वियो हां मंज़र में ग़ाइब। मूं चयो न त बचपन इंसान खे हमेशह यादि हूंदो आहे ऐं खोड़ सारियूं न विसरंदड़ यादूं जेके आहिनि उहे लाॻापियल हूंदियूं आहिनि। हेखल थो पियो घारे घड़ियूं, हेखल थो पियो घारे घड़ियूं, झूर कुराड़ो घर में ग़ाइब, ऐं को थो ॻोल्हे पाण खे ॿाहिरि, को थो ॻोल्हे पाण खे ॿाहिरि, आहे को अंदर में ग़ाइब, ऐं थाबा ईंदा रहंदा आहिनि, थाबा ईंदा रहंदा आहिनि,
की न थिजे ठोकर में गायब। ऐं बालक कल्ह बि 4 मरी विया, बालक कल्ह बि 4 मरी विया, अमड़न आहूं थर में गायब। ऐं पाणी थो पियो हेठि लहेर, पाणी थो पियो हेठि लहेर, आख़िर थींदो जर में गायब। ॻोठाणो मां शहर में गायब, थी वियो हाणे लश्कर में गायब।